फशरீஸ் ऐं लाइव स्टाक खाते जो सूबाई वज़ीर अब्दुलबारी पताफी चयो आहे त वज़ीर आज़म इमरान खान क़ाइद किलत आहे जंहिंजी नाअरी सबबि हर शइ जी खोट पैदा थियण समेत महांगाई में घाटाटोड़ इज़ाफ़ो थी वियो आहे। पेंडोरा लीक्स में अपोज़िशन खां वधीक वफ़ाक़ी वज़ीरनि जा नाला साम्हूं आया आहिनि, पर उन्हनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई वई आहे। इमरान खान माज़ी में चवंदो हो त जिन जा नाला कंहिं इंक्वायरी में अचनि उन्हनि खे हुकूमती उहिदनि तां इस्तीफ़ाऊं ॾेई इल्ज़ाम खे मुंहुं ॾियणु घुरिजे, पर हाणे वज़ीर आज़म इल्ज़ाम हेठि आयल वज़ीरनि खे बचाए रहियो आहे। वज़ीर आज़म खे अहिड़े अमल बदिरां इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। शहदादकोट प्रेस क्लब में मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर अब्दुलबारी पताफी जो वधीक चवणो त वफ़ाक़ी हुकूमत ऑर्डिनेंस आणे जमहूरियत ऐं पार्लियामेंट खे नुक़सानु पहुचाए रही आहे। हिन चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी इज़हार जी आज़ादी ते यकीन रखे थी, हुकूमत अदलिया ऐं मीडिया खे कमज़ोर करे रही आहे। सॼे मुल्क अंदरि सिंध हुकूमत वाहिद हुकूमत आहे जेका आवाम जी सही नमूने ख़िदमत करे रही आहे, पर गुज़िरियल 3 सालनि में वफ़ाक़ी हुकूमत सिंध जा 300 अरब खां वधीक पैसा फॿाए सिंध जी तरक़ी में वॾियूं रुकावटूं विधियूं। पर बिलावल भुट्टो जी क़यादत में सिंध हुकूमत मिसाली कमु करे रही आहे, जंहिंजो वाज़ह सबूत उहो आहे त वफ़ाक़ी हुकूमत लाइव स्टाक में असांजे सूबाई खाते खां रहनुमाई घुरे रही आहे। हिन चयो त लाइव स्टाक खाते में घणे वक़्त खां भर्तियूं न थियण करे डॉक्टरनि ऐं ॿिए अमले जी खोट आहे। जिते जानवरनि जी अस्पतालनि जूं नयूं इमारतूं ठाहियूं आहिनि उन्हनि जूं SNEs बि मंज़ूर न थियूं आहिनि। हिन चयो त असां सरसो बेनज़ीर युथ प्रोग्राम ऐं ॿिनि प्रोग्रामनि ज़रिए नौजवाननि खे सिखिया ॾियारे कम खे हलाए रहिया आहियूं। असां माण्हुनि खे अॻु कुकड़ियूं ॾिनियूं, हाणे मालवंदनि खे मेहूं ऐं गऊं ॾींदासीं। हिन चयो त खुलियल कचहरियुनि ज़रिए आवाम खे लाभ मिली रहियो आहे, आवाम जी ख़िदमत जारी रखी वेंदी।